सेवन रिपोर्ट मोहम्मद सफर सेवानी सेवन जी सिंध प्रेस क्लब सेवन जी सदारत जो उहदे तां अॻोणे सदर आफ्ताब अहमद शेख पंहिंजी बीमारी जो सबब ॼाणाए इस्तीफ़ा ॾिनी हुई। सदर जो उहदो ख़ाली हुअण करे सिंध प्रेस क्लब सेवन जी मीटिंग तारीख़ 8/27/2023 बरोज़ा आचर ते मीटिंग करे यकरा सिंध प्रेस क्लब सेवन जो नओं सदर चूंडियो वियो। सिंध प्रेस क्लब सेवन जो नओं मुंतखब कयल सदर मोहम्मद अकरम आरवाणी के सदर जे उहदे लाइ मुतफ़िक़ा राय सां मुक़रर कियो वियो। हिन मीटिंग में जिन मेंबरन शिरकत कई उन्हनि में मिस्टर इजाज़ अली बुघियो, मिस्टर आफ्ताब अहमद शेख, मिस्टर अब्दुल सलाम सोलंकी, मिस्टर गुलाम शबीर सेवानी, मिस्टर मोहम्मद वारिस कोरेजो, मिस्टर मोहम्मद अकरम आरवाणी ऐं मोहम्मद सफर सेवानी शिरकत कई। जॾहिं त नए मुंतखब सदर ऐवान के खिताब कंदे चयो त मां निहायत शुक्रगुज़ार आहियां सिंध प्रेस क्लब सेवन जे सथ जो उन्हनि मूं ते एतमाद कंदे मूंखे सिंध प्रेस क्लब जो सदर मुक़रर कियो आहे। मां सिंध प्रेस क्लब सेवन जे दोस्तनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां। इंशाअल्लाह मां सिंध प्रेस क्लब जे लाइ कमु कंदसि ऐं सिंध प्रेस क्लब जे सथ खे पाण सां गॾु खणी हलंदसि। मूं ते जेको हिन प्रेस जे मेंबरनि एतमाद कयो आहे, मां उन्हनि जे एतमाद ते इंशाअल्लाह पूरो लहण जी कोशिशि कंदसि। ऐं हिन मीटिंग जे आख़िर में मुल्क पाकिस्तान ऐं सिंध जी सलामती ऐं सिंध प्रेस क्लब सेवन जी सलामती लाइ दुआ पिणु घुरी वई। ऐं मीटिंग ख़त्म थियण खां पोइ नए मुंतखब थियल सदर हिन मीटिंग में आयल मेंबर साहिबान खे मांझांदो पिणु ॾिनो।